या घड़ी बि घटि थी। हीअ इंसान जो हिकिड़ो किरदारु आहे जेको निभाए थो। साईं मोहम्मद सिद्दीक़ 5 साल हिन इदारे खे पंहिंजा ॾिना ऐं असांजे हिसाब सां ही तमामु ऑनेस्ट ऐं उन खां अलावा ड्यूटी जो पाबंद ऐं ख़ुलूस भरियो शख़्स आहे ऐं हिन पंहिंजूं ज़िंदगी जूं 60 बहारूं मुकमल करे चुको आहे ऐं ख़ुशि नसीब आहे उहो इन जे लाइ त काफ़ी उस्ताद असां सां हुया जेके वीचारा रिटायरमेंट या पेंशन न वठी सघिया। इहा तमामु पंहिंजी पेंशन पंहिंजे हथनि सां वठी पंहिंजे बचनि सां ज़िंदगी गुज़ारे इन खां वधीक ॿी का सुठी ॻाल्हि आहे ई कान। साईं तमामु बहितरीन ख़ुलूस भरियो शख़्स आहे। उन सां गॾु बहितरीन हेड मास्टर ऐं उसूल पसंद हेड मास्टर, अहिड़ा हेड मास्टर मूं घटि ॾिठा। रेगुलर इन करे असां इहे खणी थोरो जेका न्यू टीचर्स आहिनि उन वटि जेका स्किल्स कान्हे का स्किल्स सेखारियूं बदौलत थी आहे। लिहाज़ा असां इहो चवंदासीं त पढ़ाईंदे पढ़ाईंदे रिटायर थी वियासीं, पढ़ाइण सिखियोसीं न। हिकु बि जेको आहे सो रसूल ख़ुदा जी हदीस तव्हांजे हवाले कयां त मुंहिंजी उमत जा 2 गिरोह आहिनि। जेको इन 2 गिरोहनि खां ॿाहिरि आहे उहो मुंहिंजी उमत मां ख़ारिज आहे। पहिरियों गिरोह रसूल ख़ुदा फरमाए थो सॼी उमिरि ॼमण खां वठी मरण ताईं इल्मु हासिल कंदो या इल्मु ॿियनि खे मुंतक़िल कंदो। असांखे शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां उन गिरोह में आहियूं जेके मोल में रसूल ख़ुदा आहिनि। असां उन जा कुलीग आहियूं, असां पढ़ाईंदड़ आहियूं। लिहाज़ा इहो असांजे लाइ ज़िंदगी लाइ हिकिड़ो दर्स अमल आहे त असांजे लाइ 2 शोबा 2 शोबनि खां असां ॿाहिरि आहियूं त असां जेको आहे साईं सिद्दीक़ पंहिंजो हिन दौर में जेको टर्म पंहिंजो इज़त सां जेको बग़ैर सां जेकर गुज़ारे वञे थो उहा अल्लाह प्राइमरी बुनियाद विझंदड़ आहे। साथी मेरी ॿारनि जा नकब साफ़ कंदासीं त असां सां को घर जो प्रॉब्लम आहे, इंसान ज़िंदगी आहे, कंपनियूं खां साईं असांखे उहो पंहिंजो असांजो मसइलो साईं पंहिंजो मसइलो थो ॿुधे उस्ताद करे रिटायर थी रहियो आहे। सब खां पहिरें पैगम्बरी पेशे सां वापसि था आहियूं। ॿाहिरीं लिहाज़ ॾिठो थो वञे, फ़ारिग कंट्रियुनि में वग़ैरह आहे उस्ताद खे इज़त जे लिहाज़ सां ॾिठो थो वञे। साईं जी ॻाल्हि वांगुरु हिते असांखे उस्ताद मास्तर या कहिड़े लफ़्ज़ सां भरियो थो वञे ऐं असां हिकु अहिड़े पेशे सां वापसि था आहियूं। सती हुजे हुजे असांजो इहो कमु आहे ऐं जॾहिं हेड मास्टर ते अचो थो त काफ़ी मसइला पाण सां गॾु खणी सफ़ाई आहे घर जे टच करण था काफ़ी मुश्किलातूं अचनि थियूं पर साईं उन्हनि खे इंशाअल्लाह ताला पंहिंजो जेको
استاد आए तो किरदार रहियो आहे बहितर लॻनि था उनखे छा ऐसी गाय रहे इंसान भी क्या मछली करे चाल मुझे हरी जाए खाट के घड़ी खाए Money out, vintage on the way, today, sorrow, day. that's it. محمد سائين صديق سب دوستن کے رحمت سب کا پہریں تے مانو سائين عبد الغنی کچھ کے ہن منصب سنبھالن تے دلی گئے ہیں مبارک کیا تو ان سلسلے کے انشاءاللہ جی اساں یہ ہلائی دو ऐं सभिनि दोस्तनि जी महिरबानी सभ खां पहिरियां तमामु दोस्तनि जो बेहद इलाही शुक्रगुज़ार आहियां जो हिन अहिड़े दौर में हर कंहिं माण्हू खे कमु त ज़रूरी हूंदो आहे साईं रोशन अली शाह साहिब जो साईं टीओ पंहिंजो साईं मोहम्मद अली खुश साहिब जो एतिरे इन में त असांजो त टाइम कढी वक़्तु कढी ऐं असांजी नंढड़ी गैदरिंग में शिरकत कई आहे साईं वरनि जा मां लख थोरा ऐं लख अहसान मंद रहंदुसि ऐं ॿिया मुंहिंजा जेके हम साथी दोस्त रहिया उन्हनि में साईं अर्ज़ु इहो आहे त हीअ ज़िंदगी हिकिड़ो ख़्वाबु आहे ये ख्वाब जे नस्ल जिंदगी गुजारण जो कल अपॉइंटमेंट लेटर उन खां पोइ रिटायरमेंट ईअं सम्झो विच वारी ज़िंदगी जो सच पुछो त इन जो को असांखे ख़बर ई कान पई थी आहे ज़िंदगी ईअं बि गुज़रंदी आहे।